अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माहिया फराशा। सबका पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। अमेरिका ऐं ईरान विच में आला सतही ॻाल्हियूं अॼु स्विट्ज़रलैंड में थींदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां अमेरिका ऐं ईरान जे वफ़दनि जी धार मुलाक़ात। शहबाज शरीफ़ सां जेडी वेंस जी मुलाक़ात में स्टीव विटकोफ ऐं जैरेड कुशनर बि शरीक। मोहम्मद बाकर कालीबाफ जी सरबराही में ईरानी वफ़द जी बि वज़ीर आज़म सां मुलाक़ात। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर, घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं ॿिया शरीक। ॿिन्ही मुल्कनि विच में टेक्निकल ॻाल्हियूं कुझु देर में थींदियूं। ईरान जे परॾेही तर्जुमान इस्माइल वकाई चयो आहे त बर्गन स्टाक में ॻाल्हियूं हिकु ॾींहुं हलंदियूं। ईरान जे मंजमंद असासनि जी बहाली ते ॻाल्हि ॿोल थींदी। तेल जे विकिरे ते पाबंदी हटाइण ते बि ॻाल्हि ॿोल कई वेंदी। पंहिंजे बयान में ईरान जे परॾेही तर्जुमान वधीक चयो आहे त अमेरिका लबनान जंगबंदीअ ते अमल नाहे कराए सघियो। लबनान जंगबंदी ॻाल्हियुनि जो बुनियादी नुक़्तो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी तेहरान में ईरानी सदर मसूद पिज़कशियान सां मुलाक़ात। मफ़ाहमती याददाश्त खां पोइ ख़िते जी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल। मोहसिन नक़वी ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची ऐं ईरानी हम मुनसिब सां पिणु मुलाक़ातूं कंदो। वफ़ाक़ी वज़ीरनि चयो आहे त ऐवान जे तक़दुस ते सौदेबाज़ी न थियणु घुरिजे। फ़ौज ऐं जजनि ख़िलाफ़ कंहिंखे ॻाल्हाइण न ॾिनो वञे। आज़म नसीर तारड़ ऐं ख़्वाजा आसिफ चयो आहे त ऐवान जो माहौल ख़राब न कयो वञे। इक़बाल आफ़रीदीअ जे मामले जे फ़ैसिले जो इख़्तियार स्पीकर जो आहे। पार्लियामेंट जो एहतराम थियणु घुरिजे। पीपल्स पार्टी MPA नईम खल लाॾाणो करे वियो। नईम अहमद खल कुझु अरसे खां बीमार हुयो। इलाज लाइ सिंगापुर बि वियो। कराची जे अस्पताल में संदसि साह जी तंद टुटी पई। तदफ़ीन गमबट वेझो थींदी। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह समेत PP क़यादत ऐं अॻवाननि पारां नईम खल जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। सामारे वेझो शादीअ खां इनकार ते नारी खे सौट कुहाड़ियूं हणी क़तलु करे छॾियो। ॻोठ आराड़ो बुरगड़ीअ में माउ सां गॾु कमंद जे फ़सुल में पोरियो कंदड़ 18 वरनि जी आसमा कोसो मथां सौट जो हमिलो। नारीअ खे नाज़ुक हालत में हैदराबाद अस्पताल नियो वियो। ज़ख़्मनि जी सटनि सां हंधे फ़ौत। लाश घर पहुचण ते कोहराम। चाचे जी फरियाद ते जवाबदार ग़ुलाम रसूल खोसो ख़िलाफ़ केस दाख़िल। फरियादीअ मूजिबि आसमा जे सौट ग़ुलाम रसूल खोसो सां मङणी थियल हुई। शादीअ खां इनकार ते जवाबदार न्याणीअ खे क़तलु करे ज़ुल्म कयो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नारीअ समेत 3 ॼणनि ख़ुदकुशी करे छॾी। मलकानी शरीफ़ वेझो 27 वरनि जी परिणियल नारी जो घर मां फाहो खाधल लाश हथ। ॻोठ फतह लग़ारी में फ़ातिमा लग़ारी मुबैना तौरु पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आंदो। खेपरो भरिसां 4 ॿारनि जे पीउ बेरोज़गारीअ खां तंग अची ख़ुदकुशी करे छॾी। ॻोठ ख़लीफ़ो अहमद दरस में इसहाक दरस फाहो खाई आबखात कयो। सकरन वेझो पोरियत पारां घर में फाक कशे खां तंग अची आबखात। ॻोठ नूर भूरा में 50 वरनि जे आबिद मलिक बेरोज़गारीअ खां तंग अची अंत आणे छॾियो।